ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी प्रेस जिनमें किताब छपियो आ जंहिंजे लिखण वारो आ जूलियन बिगेनी। उन्हें जूलियन बिगेनी किताब लिखियो आहे एथियज्म ए वेरी शॉर्ट इंट्रोडक्शन, यानी इल्हाद जी छोटी छोटी तारीफ़ त इल्हाद छा थींदो आ। उन में जूलियन बिगेनी लिखे थो त इल्हाद मुल्हिद छाके सरबो आहे ए पर्सन हु बिलीव्स देयर इज नो गॉड देयर इज नो गॉड, जेको चवे त अल्लाह आहे ई कोन, इन के सरबो आहे मुल्हिद। पाण मञन था उहे ईसाइनि जा अॻुवाण मञन था त मुल्हिद उन के सरबो आहे जेको अल्लाह के न मञे। हिकिड़ो मिस्र में अरबी मुल्हिद आ, उन किताब लिखियो आ लिमाज़ा अन मुल्हिद, मां मुल्हिद छो आया, छो मुल्हिद थियो आया। उहो लिखे थो त मुल्हिद उन के सरबो आहे जेको हक़ जे रस्ते के छॾे ऐं अल्लाह जे वजूद जो इनकार करे, चवे त खुदा जहान में आहे ई कोन, ही जहान पाणे ॼाणे थो हले पियो, इन के मुल्हिद सरबो आहे। तव्हां ॻाल्हि सम्झी? इस्लामी स्कॉलरनि जे बकौल मुल्हिद ऐं जेके मगरिब वारा स्कॉलर आहिनि उन्हनि जे बकौल मुल्हिद उहो आहे जेको हिकु अल्लाह जो इनकार करे, चवे त ही जहान ही ज़मानो पाणे ॼाणे थो हले पियो, हिन खे हलाइण वारो केरु नाहे। ही जहान पाणे ॼाणे थो हले पियो, हिन खे हलाइण वारो, ठाहिण वारो, जोड़ण वारो केरु नाहे। इहे मुल्हिद हुज़ूर जे दौर में बि हुया। उहे छा चवंदा हा? कुरान में उन्हनि जे बारे में आयत लथी हुई, वक़ालू मा हिय इल्ला हयातुन दुनिया नमूतु व नहया वमा युहलिकुना इल्ला दहर। ये चवनि था त असांजी ही दुनिया वारी जेका ज़िंदगी आहे न, जंहिंमें असां जीऊं था मरूं था, असांखे ज़मानो जियारे थो, ज़मानो मारे थो, बाक़ी जियारण वारो, मारण वारो, पैदा करण वारो केरु नाहे। तव्हां मुस्लमान चओ था अल्लाह तो पैदा करे, अल्लाह पैदा करण वारो नाहे। हे जहान पाणे ॼाणे पियो थो हले, ज़माने जो निज़ाम आहे। ज़मानो पाण हिकिड़ी शइ आहे, मादो हिकिड़ी शइ आहे, उहो मादो ख़ुदि ब ख़ुदि वधंदो आहे, वीझंदो आहे, ख़तमु थींदो आहे, उन में इज़ाफ़ो थींदो आहे, घटिताई थींदी आहे मादे जे अंदरि। ही दुनिया मादे जो मजमूओ आहे, हिन खे ठाहिण वारो